यदि रानी तू अञा ताईं कम मां जान ना छॾाई मां त सवेर ई कम मां वांदी थी तोड़ अचे पतंग पर तू त हिते पंहिंजनि कमनि में पूरी है। बेबी तव्हां त आहियो ॿधणी मां अकेली आहियां। अदी मां बि त अकेली हूंदी आहियां सॼो ॾींहुं घर में। बसरा जी त ख़बर अथई सॼो ॾींहुं घर में वेही कान। रानी ये जेको चन्नेसर आहे न इहो कल्ह बि आयो हो। किथे? असांजे घर दी ॿियो वरी किथे आयो हूंदो। पोइ त ठाहो की बेइज्जती कई हूंदईसि। ॿाहिरि बेगे सां मिलियो हो ऐं पुछेसि पियो त ससुए जी का ख़बर चार पई। इहो अञा नथो मुड़े न। हा ऐं हिनखे को चवण वारो आहे ई न। ई ख़बर अथई पोइ थोरी देर में फायरिंग बि शुरू थी वई। बेगे ॻाल्हि कई त बहादुर वारा ताड़ में वेठा हुयसि। इन कंध भगे के गोली न लगी? बची वियो रानी मोटरसाइकिल भॼाए निकिरी वियो। नांगन खाधर के का लगे गोली असांजी जान छुटे असांखे त आज़ार मिलजी चरियो अथई। ऐं ने बसरा खे बि सिधियूं ॿुधायूं त मैं त इहो सॼो कमु तो ख़राब कयो आहे। होॾा चन्नेसर सां पूरी ऐं हेॾा बहादुर जी भर नथी छॾे। असांजी मायूं त कमु ख़राब कंदियूं आहिनि न। औरत औरत जी दुश्मन आहे जेका मर्द खे औरत सां विढ़ाए थी विझे। अदी तूं रुगी हाणे वेठी ॾिस त हिन बसरा खे मां घर मां कीअं थी कढायां। अदी रानी भला को घर में मानी टुकर अथई हिक ॿ मूंखे मानी त ॾेई छॾ। हा हा छो न खोड़ मानी वे त मानी खणी थी अचां। लोंगा मां के गरीब जी धी आहियां पर ॻोठ वारनि जे उमेदुनि ते पूरो लही सघंदसि। मां पाण ॾिनल आहियां पर छा पीर मुजन जो खौफ़ ॻोठ वारनि खां मां कढी सघंदसि? रेशम हाणे असां बि पीर मुजन जे हैसियत जे बराबर आहियूं। उहो असांजो कुझु बिगाड़े न सघंदो। हलोंगा मूंखे पंहिंजे सिर जो खौफ़ न आहे। मूंखे त बस जेका मंज़िल मिलणी हुई उहा मिली वई। मूंखे त सिर्फ़ ॻोठ वारनि जो खौफ़ आहे किथे कारियल नागन जे वर न चढ़ी वञनि। पीर एहसान सां ई इन्हनि माण्हुनि खे नई सोच ॾेई वियो आहे। हाणे हू मुजन जे फंदे में कॾहिं बि न फासंदा। हाणे इहे असांजा सभा थड़ा मारू सुजाग थी चुका आहिनि। मञा थी त पीर एहसान इज़तुनि जो मुहाफ़िज़ हो पर इहो पीर मुजन इज़तुनि जो कातिल आहे। किथे हू कापोती मेरी न करे विझे। रेशम हाणे तूं मुजन खां न ड्रिज। जेसिताईं मां ज़िंदा आहियां न तुंहिंजे पोतीअ खे केरु हथ लाए न सघंदो। पोइ छो न उहो मुजन हुजे। असां नंगनि तां निसार थियण वारा माण्हू आहियूं। सुठा लॻा न ही आहे बिल। रेस जेका जिन्स ॾिनी जेको मूं कलर बि ॾिनो सभु हिन में लिखियल आहे। सॼी 25 कलर जूं बोरियूं जॾहिं असां खयूं न आहिनि तूं पोइ हिन बिल में छो लिखियो अथई? सेठ हिन सीज़न में असां पंहिंजे फसल खे इहो भाण ॾिनो ई कोन्हे। इहो भाण त जेठ जे फसल खे ॾिबो आहे। असां तोखां भाण खयो आहे कतीअ जे फसल लाइ। अहिड़ी ॻाल्हि न आहे हाशिम भली तव्हां रेस सां ॻाल्हायो। थोड़ा कान रेस कांपुखाने जो नंबर मिला। बाबा सही है हाशिम सर। अजय हाशिम रेस अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। रियावाल हाशिम रेस ई सेठ असां सां फनकारी तो करे 25 बोरियूं मथे लिखी वियो आहे। ये क्या हूंदो? फोन दे सेठ खे। हा वठ। जी रेस हाशिम खे फोन दे। अचे रेस हाशिम सां ॻाल्हाए। जी रेस हाशिम तव्हां इहो बिल खणी अचो। ये बोरियूं असां बराबरि वरितियूं आहिनि। ठीक है रेस। थोड़ा होते तो हलूं बा। चवो सेठ हलूं था। लोंगर अॼो के छोरनि में को हया ई न आहे रहियो। चाची रबन सां इंसाफ़ थींदो ऐं मां इन छोरे खे सज़ा ज़रूर ॾींदसि।
मां हुनखे अहिड़ी सज़ा ॾींदसि अगरि जे को बि छोकिरो कंहिं छोकिरी खे अखि खणी ॾिठई बि सही न कभी झुकाए हलंदो ऐं उन में हथ विझण जी ज़रूरत ई न रहंदी। रेशम वज़ीर जे भाउ सां गॾु थियण न घुर्जे। अहिड़नि माण्हुनि खे जीअण जो को हक़ न आहे। हुन क़त्ल खां बि वॾो ॾोह कयो आहे। लोंग कल्ह खां हाणे चाचा सुमर नज़र ई नथो अचे। रेशम मूंखां ॻाल्हि ई विसरी वई। असल में ॻाल्हि आहे त चाचे सूमर जो वॾो भाउ गुज़ारे वियो। हू ॻोठ वियो आहे। लोंग पोइ त ज़मीनूं रुली वेंदियूं। कोन रुलंदियूं ज़मीनूं। असांजा माण्हू आहिनि उहे ज़मीनूं पाणे संभालींदा। बाक़ी चाचे सूमर सां वाक़ियो अहिड़ो थियो आहे। बराबरि लोंग चाचे सूमर सां असां दुख में शरीक आहियूं ऐं हुनजे घर हलंदासीं। त पोइ अवां तयारी कयो। हाणे ई था हलूं। कलाक जो पंधा जल्दी मोटी ईंदासूं। लोंग कुझु पैसा खणी हल। चाचे सूमर खे कुझु पैसनि जी ज़रूरत हूंदी। मूं त चाचे सूमर खे पैसा अवल ई ॾेई छॾिया। तव्हां हाणे हलण जी कयो। ठीकु आहे तूं ड्राइवर खे चओ त गाॾी कढे। ठीकु आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात भॼियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात भॼियो पियो आहे। अॼु टियों ॾींहुं थियो आहे। ठका हा गोलियूं ये किथे विया? फायर थियनि कबूतर फायर किथे आहिनि? छो तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी आहे? सोच सिकंदर सूबेदार गोलियूं केरु थो हणेसि? ॾिसण में त केरु को सोचे। फायरिंग मलाइक पिया था फायरिंग कनि सा। यार कबूतर तोखे ॻाल्हि सम्झ में अचे थी न? यार ॻाल्हि ॿुध थोरो वेझे वञा ॾिसां मरी वियो या बचो। वाह जो फायरिंग ही कहिड़ी ईद ते बि फायरिंग कान थींदी आहे जेका हिन जे मथां कई अथनि। अलाह ख़ैर करे। सिकंदर सूबेदार छा थियो? तोखे याद आहे कबूतर मूंखे जल्दी करे यार अस्पताल पुॼाए। मसलो ॿुधाए। तोखे सभु कुझु ॿुधाईंदुसि पर हाल फिलहाल मूंखे सहारो ॾे। मूंखे अस्पताल पुॼाए। कबूतर मोबाइल ते? हा मोबाइल आहे। हा ॿुधाईंदो वञे नंबर ॿुधाईंदो वञे मूंखे। नंबर ॿुधाए। ठीकु आहे कबूतर हाणे तोखे मोटर साइकिल हलाइण ईंदी? हा ईंदी आहे। हिम्मत कर गाॾी सिधी कर। मूंखे सहारो ॾे। हिकिड़ो मिंट मूंखे हिम्मत आहे अञा। मां पाण हली सघां। मथे उथ आस्ते आस्ते। मां गाॾी हलायां थो। वेह जड़ा वज़ीर इल्मात यार केड़ा गुम थी हुआ? अरे रचण वारो अची वेंदो। मुझे साईं ये सवार पर अच्छा ये आया रबर छा तोखे ख़बर न आहे सॼे दर जो चङो मुठ मां आहियां। ऐं तूं मुंहिंजे हूंदे ॿियनि खां तो फ़ैसिला कराई? मुझे न साईं असां ग़रीब आहियूं। असां वॾे रेशम जे कड़े ते वेठा आहियूं। उहे जेकॾहिं फ़ैसिलो उन खां कराइसी त छा थी पियो? छा मां मरी वियो आहियां? इन तरह जा फ़ैसिला रेशम कंदी? पर मुझे न साईं ही दफ़ो माफ़ कयो। ॿीहर अहिड़ी ग़लती कान थींदी। तो असांखे एतिरो बि न सम्झो जो असांखे इजाज़त वठी। तोखे ख़बर न आहे त मुजनि जूं मौजूं चङनि खाचनि खे लोड़े विझंदियूं आहिनि। वज़ीर एतिरो कयो जो सुभाणे सही सघो। हाणे तूं असांखे धमकियूं थो ॾीं? हाणे तुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे? हिकिड़ो इशारो कंदुसि न उपट मरी वेंदे। मुझे न साईं हुकुम कयो विझांसि मथे में धूड़ कयांसि पूरो। मुझे न साईं तव्हां सिर्फ़ इजाज़त ॾियो त पूरो पूरो बस्ट हणांसि। ये ज़बान संभाले ॻाल्हा। असां को तुंहिंजा हारी न आहियूं।
असां रेशम जा हारी आहियूं ऐं असांजा फैसला उहा ई कंदी तोखे जेको करणो आहे न सो वञी कर अरे अरे ईअं त सिकंदर तुंहिंजो शक कंहिंमें आहे त हमले आवार केरु थी सघंदा? सर शक न मूंखे पूरी पक आहे त मूं ते हमले करण वारा हाशिम सोढो हुया। सिकंदर इहो नामुमकिन आहे तोखे का ज़रूर ग़लतफ़हमी थी हूंदी। रईस काबू खान मूंसां वाइदो कयो हो त हुन जा माण्हू तोसां न विढ़ंदा। सिकंदर सोढे वारा रईस काबू खान खां परे न वेंदा। सर मां तव्हांखे कीअं यकीन ॾियारायां त मूं ते हमिलो हाशिम सोढे वारनि कयो। मूंखे इजाज़त ॾियो त मां ॿिन्ही ते केस दाख़िल करे ॿिन्ही खे गिरफ़्तार करे छॾियां। सिकंदर हलाक करण वारा ॾोहारी केर बि हुजनि उहे कानून खां बची न सघंदा। हिकु न हिकु ॾींहुं कानून जे पकड़ में ज़रूर ईंदा। मां सरवर खे चवां थो तूं बयान ॾेई एनसी दाख़िल कराए पर तकड़ी का कार्रवाई न कजांइ। जेसिताईं आऊं रईस काबू खान वटां थी अचां तेसिताईं का कार्रवाई न कजां। मां सरवर खे चवां थो तेसिताईं हू को एक्शन न खणंदो। महिरबानी यार वज़ीर छा थियो आहे न हुकमदार? मुंहिंजे अचण सां तव्हांजे मथां माक पची वई आहे। माक त असांजे दुश्मन ते पवणु खपे छो त हाणे खे ॾिसां थो त मुंहिंजे पुट ते टिंडियूं चढ़नि वज़ीर। हुकुम कर न हुकमदार कंहिंखे खुटी खयो आहे छा? केरु वरी केरु? इहो पोड़ो रपन न हुकमदार इहो पोड़ो हाण कोन बचंदो उफट मारींदासीं। हुकमदार नबू अॼु राति ने पोड़े जी आखिरी राति हूंदी आखिरी। पर हिनखे नौजवान खे वठी वञिजो। ठीकु आहे बाबा साईं सूबेदार सिकंदर हरू भरू पियो थो हवा में तीर हलाए। असां भला सूबेदार सां छो विढ़ंदासीं? सूबेदार सिकंदर अचायो असां ते इल्ज़ाम थो हणे असां भला हुनखे गोलियूं छो हणंदासीं? सूबेदार सिकंदर पुराणा पलांद पाड़ण लाइ ड्रामा थो करे ड्रामा। पर सूबेदार सिकंदर तव्हां ॿिन्ही जे ख़िलाफ़ बयान ॾिनो आहे। बाबल साईं कुझु सम्झण जी कोशिश कयो। इहे असां ते हरू भरू इल्ज़ाम आहिनि। भला उहो सेठ त शायदि आहे न। भला बाबल साईं तव्हां पाण ॿुधायो जंहिं वक़्तु सूबेदार सिकंदर ते हमलो थियो उन वक़्तु असां सेठ वटि ॿिज जो पियो ऐं कलर जो पियो हिसाब कयो। तव्हांखे त ख़बर आहे। हा रेस असां उते वेही तव्हांखे फोन बि कई ऐं तव्हां पाण ई सेठ सां ॻाल्हायो। हाशिम मूंखे त एतबार आहे पर राणा साहब खे केरु सम्झाए? बाबल साईं तव्हां सेठ खे खणी राणा साहब जे साम्हूं कयो पोइ त भला एतबार ईंदो न राणा साहब खे। हा सुठा मां हिन मामले में राणा साहब सां हाणे ई ॻाल्हायां थो। दुनिया वञी चंड ते पहुती आहे ऐं असां अञा उते जो उते। लोग बि हाणे पाण खे वॾेरो थो सम्झे। छा ताल छा बिस्मिल्लाह असां टोप निरार ते कयूं थो घुमे असली चंड ते थो घुमे चंड ते। इहो लोग बि सही माण्हू न आहे। पोइ वञो तूं बि चंड ते रखो ॾाकड़ तोल ते पोइ वञी पहुच चंड ते। केरु थो झले पियो तोखे त तूं हिते ज़मीन ते हुज पोइ तोखे लौंग झलियो आहे छा? बसरा मां वञा पर छा कयां ककरनि जे मथां स्पीड ब्रेकर लॻो पियो आहे। मुआरो जहाज थेड़ खाई किरी पए त पोइ उड़स पिया जहाज चंड ते थो वञे पियो। वञी लाड़काणे ताईं नथो सघे चंड ते हलियो आहे। मारिया पाड़नि पटिया शनाख्ती कार्ड ठाहिण वई त गुम थी वई। पढ़ा ॼाणाए ॻोल्हियोसि वरी हाणे चंड जूं ॻाल्हियूं करे। बसरा तूं निभागी ऐं रेशम केॾी सभागी आहे। लोग रेशम सां शादी करे वॾेरो थी वियो ऐं मां तोसां शादी करे सफ़ा सुञो थी वियो आहियां। मूं वरी अॻ में कहिड़ियूं मूंखे गाॾियूं हूंदियूं जो हाणे मां सुञो थी वियो आहियां।
मेरी बसमाती दामान तो क्या ओ बेगा बेगा इन्हाने भागी तई जहरी का पैर पातो तई शून्य करे चली तई या बेबी ने भागी तई मां भागन वाली है भागन वाली माई ने भागी तो कैसे दी जाई माने भागी ना मां भागे वारिया ऐ खबरदार जो मुके तू आएगा ने भागी चवा मुखे ने भागी चयो के बसरा चई यो मुंह में एडी जरूरत आया जो तो खे जवाना तूने भागी हां बसरा ये मजाक मुसा तू कया मजाक साथी सच में कयो तमाय सच में चोदई तो ठीक है न तो मां तो जड़े नी मजाक ना आसंदी बाले अल्लाह रखो धनी सजी सारी मजाक लगी भैया मजाक ना देनी रे ये सजा देगा तू जाके ले ना मतलब तो मथे ते चाडू न तो ये गाल है रानी सब्र कर जेका रब जी रज़ा हाशिम पंजड़ वारो तो भी ओलियो मुझे सोट सोनिए जो असा गजवा पे केरा वो अकेली थी वही रानी असांजे हूंदे सोनी अकेली कान थींदी हाँ रानी जी तू छोकर सुणी जो फिक्र न कर असी खेसा अकेलो कोन छॾींदासीं बाबा वॾा असां किथे सुणी किथे हुननि जे ॻोठ में त असांजो को मिट माइटी कोन्हे सवाइ सोणीअ जे ऐं मासा त फारूक जे रानी तू फिक्र न कर मां चाचे सुमर खे फोन करे थो छॾियां जीअं वापसि ईंदो न त सोणीअ खे पाण सां गॾु वठी ईंदो हा असां सुणी जे हिते अचनि त राज़ी आहियूं सुणी असांजी बि धीउ आहे हा बाबा वॾा मां पंहिंजी सोट सोणीअ खे पाण सां गॾु ॾिसणु चाहियां थी हा इहो फ़ैसिलो सही आहे सोणी असां सां हूंदी त बहितर थींदो राणी जी हाणे तूं बि हथ में धोई छॾ हा अदा भलिया मां वञा थो था गॾे हा जा भले वञ तोखे घर में आराम किथे ईंदो इन रबुअ खे मारे इन जो इल्ज़ाम मुझ ते हणंदासीं चओ त चने सर जी चाल चङनि भलनि जूं फाई बताल दे होशियारी हुजई कुझु न खे छॾिणो न आहे अच्छा केड़ायो खबरदार नवी दौड़े रईस काबू खान हाशुम ऐं सोढे सिकंदर ते फायर कया आहिनि मूंखे हाशुम ऐं सोढे जी बाह हर हालत में घुर्जे राणा साहब केर थो चवे त मां ऐं हाशिम सूबेदार सिकंदर सां विड़िया आहियूं अरूअर जा इल्ज़ाम त न हणो राणा साहब थोड़ा न जज्बाती थियण जी ज़रूरत कोन्हे का राणा साहब मूंसां ॻाल्हाइण आयो आहे दोस्तां न जेको हुकुम बाबा साईं
रईस काबू खान सिकंदर पंहिंजे बयान में हाशिम ऐं सोढे जो नालो खयो आहे। राणा साहब मूंखे सम्झ में कोन थो अचे त सूबेदार सिकंदर हाशिम ऐं सोढे जो नालो अलाए छो खयो आहे। बाक़ी जेसिताईं मूंखे ख़बर आहे त हाशिम ऐं सोढो हिन में मुलवस न आहे। इहो अव्हां कीअं था चई सघो? इन करे त जंहिं टाइम सिकंदर ते हमलो थियो आहे उन टाइम हाशिम सेठ सां हिसाब करे रहियो हुयो। हिनजो शायदि सेठ बि आहे त मां बि आहियां। अव्हां शायदि कीअं आहियो? इन करे त हाशिम वारनि जे वञण जो रस्तो ॿियो हुयो ऐं सूबेदार सिकंदर जे वञण वारो रस्तो ॿियो हुयो। छो त उन वक़्तु हाशिम सेठ ऐं सोढे मूंसां फोन ते ॻाल्हायो हुयो। हिकिड़ी फोन ते टिनी मूंसां गॾिजी ॻाल्हायो। ठीकु आहे रईस काबू खान, अव्हां मोतबर माण्हू आहियो, पर सोढे ऐं हाशिम खे पंहिंजो बयान ॾियणो पवंदो। राणा साहब, हाशिम ऐं सोढो थाणे ते कोन ईंदा। बाक़ी इहो फ़ैसिलो असां पाण में वेही कंदासीं। राणा साहब, जेकॾहिं मुंहिंजे हमराहनि ते ॾोह साबित थियो न, पोइ भले तव्हां कानूनी कार्रवाई कजो। ठीकु आहे रईस काबू खान, मूंखे अव्हां जी ॻाल्हि मंज़ूर आहे। महिरबानी राणा साहब। सिकंदर जो फ़ैसिलो बि हाणे अव्हां जे उताक ते थींदो। ठीकु आहे, मूंखे मंज़ूर आहे।